हिन ईद ते पाइणी आहे निमा ब्रांड जी बोस्की। अव्हां भाइरनि जी ख्वाहिश मुताबिक त पोइ तव्हांजो छा ख्याल आहे? जल्दी कयो, हाला बाईपास ते वञो ऐं नूर मेमण हालाई जी दुकान ते विज़िट कयो ऐं खाद्य सकाफ़त सां राब्ते लाइ ॾिनल नंबर ते वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो। नूर मेमण हालाई, खादिमे सकाफ़त। छा तव्हांखे ख़बर आहे त सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड कहिड़ो आहे? जी हाँ, निमा ब्रांड, जंहिं ॿोली नुमा अजरक आंदी। छा तव्हांखे ख़बर आहे त सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड कहिड़ो आहे? जी हाँ, निमा ब्रांड, जंहिं बादशाह नुमा अजरक आंदी। छा अव्हांखे ख़बर आहे त सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड कंहिं आंदो? जी हाँ, निमा ब्रांड, जिन इंडस नुमा अजरक आणे सिंधी सकाफ़त जो पैगाम पूरी दुनिया में पहुंचायो। दुनिया में सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड निमा ब्रांड, नूर मेमण हालाई। वधीक राब्ते लाइ हिन नंबर ते कॉल कंदा 0333 285 2152। जिते सिंधी सकाफ़त जो नालो अचे थो उते खादमे सकाफ़त सिंध नूर मेमण हालाई याद अचे थो। हाला वञो, ख़रीदारी करियो, पंहिंजनि खे सपोर्ट करियो, सिंधी सकाफ़त खे प्रमोट करियो। दुनिया में सिंधी सकाफ़त जी पहिरीं नंबर ब्रांड निमा ब्रांड खादमे सकाफ़त सिंध सां फोन नंबर ते राब्तो कयो। फोन नंबर आहे 0333 2852152। व्हाट्सएप ते राब्तो करे सघो था। असांजी वेबसाइट आहे www.halahandicraft.com।